नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नेब जो मुक़ाबिलो कंदासीं, गिरफ़्तारियुनि सां असांजो घेरो तंग न थींदो, जेल असांजो ॿियो घर। इस्लामाबाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो अॼु सिंध असेंबली जे स्पीकर आगाह सुराज दुरानी खे गिरफ़्तार कयो। ईअं हर दौर में थींदो रहंदो आहे, हमेशह पंहिंजनि असां सां धोखो कयो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त असां पंहिंजे दौर में जजनि जे पघार में 3 खां 4% वाध कई, सुठनि वकीलनि ऐं जजनि खे अदालती शोबनि में आणण जी कोशिशि कई। हिन चयो त स्पीकर खे गिरफ़्तार करे जमहूरियत खे चैलेंज कयो। संदसि चवणो त जेकॾहिं मूंखे जेल वञणो पियो त सभिनी खे ख़बर आहे त इहो शुरू खां ई मुंहिंजो घर आहे, को मसलो ऐं ॾुख न आहे। बिलाल मुंहिंजे ऐं पंहिंजे माउ जो पुटु, उन खे डिॼारे नथो सघिजे, डिॼारियो हुननि खे जंहिं कुझु बि न ॾिठो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हिन वक़्तु हंगामी हालतूं आहिनि ऐं मामिलो निहायत अहम मोड़ ते पहुची वियो आहे। असां पंहिंजे दौर में मुंबई हमलनि खां पोइ सूरत हाल खे सिफ़ारती सतह ते हल कयो। हिन चयो त वक़्तु नाले बाग़ी हुकूमत खे सम्झण में नथो अचे, ड्राइविंग सीट ते वेठल सियासत नथो सम्झे, तंहिं करे मसलो वधी रहियो आहे। संदसि चवणु हो त क़ौम खे पक ॾियारियो वञे त भारत अॻिराई करे त समूरी क़ौम गॾु हूंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पीपी पंहिंजी फ़ौजी भाइरनि सां गॾिजी भारत जो मुक़ाबिलो कंदासीं। हिन चयो त पाकिस्तान केतिरा ई वक़्त खां अकेलाई जो शिकार आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ हुकूमत अचण बाद अकेलाई जो शिकार आहे। इहा अकेलाई ख़तमु करण जी कोशिशि करणु घुर्जे। संदसि चवणु हो त घणो वक़्तु थी वियो आहे, हाणे हुकूमत खे वधीक वक़्तु न ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।